वो बरसात खां पोइ डिफेंस जे इलाइक़े में हीअ सूरत हाल थी वई आहे ऐं सॼो गाॾियूं पूरो कुॾल आहिनि। बरसाति तेज़ हले थी पई, हीअ रोड रस्ता गाॾियूं सभु पाणी हेठि अची विया आहिनि। हीअ पाणी हले थो पियो ऐं हिकिड़ी गाॾी हीअ फासी पई आहे, पर हाणे ज़ाहिर आहे हुननि खे पोइ अंदरि शायदि को मौजूदु आहे, हारून वॼाइनि था पिया पर निकिरी वञी नथो सघे पियो। विच में गटर नाले जो कवर आहे, मथे हूंदो आहे घटि में घटि 2 फुट, पर हाणे उहो बि बसि ॿुॾण वारो ई आहे। ऐं हिन महिल मंझंदि जो 1 पियो थिए पर ऊंदहि छांयल आहे। ॾिसी सघो था त हिते ईअं पियो जागी ॼण ॻोठनि में वाह मां माण्हू जागी गुज़रंदो आहे। हीअ दुकानु आहे, हिते पठाण जो बि ॾीओ आहे हिते। आसमान मां गजगोड़ जा आवाज़ पे ॿुधंदा हूंदव तव्हां। आसमान ते कड़काट थी हले पई, बरसाति तेज़ी सां जारी आहे। वरी कैमरा बंदि थो कयां त बंदि नथो थिए।